अल्लाह फरमायो त ईमान आने ना त पोइ मां छा कयां ज़मीन या आसमान जो बरकतूं इन ते नाज़िल कयां। हां त मुंहिंजा दोस्तो पहिरियों बरकतुनि जो सबब चाहे पंहिंजे ईमान खे मज़बूत कयो कंदो इंशाअल्लाह ताला। नंबर ॿी ॻाल्हि वतक़ौ ये परहेज़गार थियनि हा गुनाहनि खां बचण जो एहतमाम कनि हा त मां ज़मीन या आसमान जो बरकतूं इन ते नाज़िल कयां। हां अॼु ॿुधायो त असां गुनाहनि खे छॾियो आहे सॼो ॾींहुं टच मोबाइल ते वठ लॻी पई वठ वारो लॻी पई आहे। नौजवान तबाह थी विया पोड़ा पक्का तबाह थी विया। इन ओके बुजुर्ग ॾाढी अजीब ॻाल्हि इरशाद फरमाई त असांखे शैतान एॾो नुक़सान कोन जेतिरो टच मोबाइल नुक़सान ॾिनो। सॼो नौजवान वठ वारो लॻो पियो आहे। असांखे ख़बर आहे त दीन जी कहिड़ी ख़िदमत था कयो। मुंहिंजा दोस्तो जंहिं घर में टीवी आहे जंहिं घर में वीसीआर आहे जंहिं घर में टच मोबाइल आहे त सम्झो त शैतान वेठो आहे। खंधाई नौजवाननि जा खड़ी विया। अॼु नौजवान ॾाढी पटके वारा मौसीक़ी के गुनाह नथा सम्झनि धारी औरत ॾिसण के गुनाह नथा सम्झनि। ठीकु आहे डिजिटल तस्वीर ते इख़्तिलाफ़ थी सघे थो पर माई जे ॾिसण जी कंहिं मोकल ॾिनी आहे मौसीक़ी जे ॿुधण जी कंहिं तव्हांखे मोकल ॾिनी आहे। ऐं जेके उहे फुहश मनाज़िर था ॾेखारीनि किना मनाज़िर था ॾेखारीनि उहे बि तव्हां ॾिसो था तव्हांखे कंहिं मोकल ॾिनी आहे। पोइ मुंहिंजा दोस्त जॾहिं गुनाह कयूं था त पोइ बरकतूं केॾांहुं अचनि। शराब पीअण वारा असीं रिश्वत वठण वारा असीं व्याज वठण वारा असीं गुनाह करण वारा असीं त पोइ मुंहिंजा दोस्त बरकतूं असां अचनि त कीअं अचनि। तूं तक़वा इख्तियार कर परहेज़गारी इख्तियार कर गुनाहनि खां बचण जो एहतमाम कर। जेकर तुंहिंजे घर जे अंदरि तुंहिंजे दुकान जे अंदरि बरकतूं न अचनि मुंहिंजी गिची में अची करे हथ विझी ॾे। ॿियो कमु कहिड़ो आहे परहेज़गारी इख्तियार कयो। टियों कमु अल्लाह ते भरोसो कयो। रब तो फरमाए वमन यतवक्कल अलल्लाह फहुव हस्बुह। रब तो फरमाए जे मूं ते तवक्कुल कई जे मूं ते एतमाद भरोसो कयो मां रब उन जे लाइ काफ़ी हां। ऐं जंहिंजो रब तंहिंजो जंहिंजो रब तंहिंजो वो बादशाह चयो पंहिंजे दरबारनि खे अॼु मां मूड में आहियां जेको जंहिं शइ ते हथ रखंदो या उनजी आहे। कंहिं सोन ते हथ रखियो कंहिं चांदीअ ते हथ रखियो कंहिं मोतियुनि ते हथ रखियो कंहिं पैसनि ते हथ रखियो। हिकिड़ी बानी हुई उन अची करे बादशाह जे हथ रखियो। बादशाह चो मोकियो वॾो थई टाइम हलियो वेंदई जल्दी करके शइ ते हथ रख। चई बादशाह तो छा चयो हो। चई मूं चयो त जंहिं शइ ते तव्हां हथ रखंदो उहा शइ तव्हांजी आहे। चई पोइ हाणे मूं तो ते हथ रखियो जे तूं जो थी वेंदो सभु कुझु मुंहिंजो थी वेंदो। जंहिंजो रब थी वेंदो उनजो सभु कुझु थी वेंदो। लिल्लाहि ख़ज़ाइनु समावाति वल अर्ज़। बादशाहनि जा खज़ाना खुटी सघनि था वज़ीरनि जा खज़ाना खुटी सघनि था पर रब जे खज़ाननि में खोट न ईंदी आहे। उन रब सां मोहब्बत छो थो करीं उन रब सां दिलि छो थो लाहीं। कंहिं बुज़ुर्ग खे हिकु शख़्स चयो कि से मुंहिंजी फलाणे सां मोहब्बत थी पर जॾहिं खां उहो मरी वियो आहे सम्झां थो त आऊं जहिड़ो मोल आहियां मां बि मरी वियो आहियां। त उन अल्लाह वारा उनखे अजीब ॻाल्हि इरशाद फरमाई त उन्हनि सां मोहब्बत छो थो करीं जंहिंजे मरण सां तूं बि मरी थो वञी। उन रब सां मोहब्बत छो थो रखीं जेको रब सदाईं ज़िंदा ऐं जे मोहब्बत करण वारा सदाईं ज़िंदा। अब अल्लाह से सदाईं ज़िंदा है। हय जी माना अज़ल का जेरो आ अबद ताईं जेरो रहंदो रब ते मौत न ईंदो। अंबिया किराम पंहिंजे क़ब्र में ज़िंदा आहिनि हयात आहिनि पर उन्हनि ते बि मौत आयो कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत इन्नका मय्यितुन व इन्नहुम मय्यितून। पर मुंहिंजो रब उहो आहे जेको मौत खां पाक आहे बीमारी खां पाक आहे हर ऐब खां पाक आहे। छो न उन रब सां मोहब्बत कर जे रब खे तो पंहिंजो कयो सम्झ त सभु कुझु तुंहिंजो थींदो। कि अल्लाह वारे का पूछूं ये खबर तुझी जिंदगी के पे गुजरे ची फर्स्ट क्लास ची भला कीअं कि सब कुछ मुंहिंजी मर्ज़ी सां थो थिए ची सब कुछ तुंहिंजी मर्ज़ी सां थो थिए। अल्लाह अब मर्ज़ी कंहिंजी हलणी आहे। ॻाल्हायो कोरोना खां पहिरीं माइनि जुलूस कढियो ची हमारा जिस्म हमारा मर्ज़ी अल्लाह जे तरफ़ खां अहिड़ी लपाट लॻी जो हाणे ॾिसण में बि कोन थियूं अचनि। तव्हांजो जिस्म तव्हांजी मर्ज़ी आहे त पोइ त तव्हां ॿाहिरि निकिरो न बाबा असां मास्क कोन पाईंदासीं असीं ग्लव्स कोन पाईंदासीं असीं सैनिटाइज़र इस्तेमालु कोन कंदासीं छो त असांजो जिस्म असांजी मर्ज़ी आहे। अल्लाह पंहिंजी कुदरत वारी हिनखे चमाट लॻाए करे ॿुधायो त जिस्म बि मुंहिंजो त मर्ज़ी बि मुंहिंजी आहे। मिन्हा ख़लक़नाकुम व फीहा नुईदुकुम व मिन्हा नुख़रिजुकुम तारतन उख़रा। मिट्टीअ मां अल्लाह पैदा कयो आहे मिट्टीअ में मोटाइण वारो बि अल्लाह। अब पैदा असांखे कंहिं कयो आहे मर्ज़ी बि कंहिंजी आहे। चेॾे ख़बर तुंहिंजी मर्ज़ी सां सभु कुझु कीअं थो थिए ची ॻाल्हि आहे त मूं पंहिंजी मर्ज़ी अल्लाह जे हवाले करे छॾी जंहिंमें रब राज़ी उनमें मां राज़ी। पोइ ॿुधा त दुनिया में सभु कुझु रब जी मर्ज़ी सां नथो थिए चई थिए थो पोइ जंहिंमें रब राज़ी तंहिंमें मां राज़ी आहे। पंजाब जो हिकु बुज़ुर्ग आहे मौलाना जलील अहमद अख़ुन साहब गुज़िश्ता हफ़्ते पटीदनि जे अंदरि बयान में फरमायो असांखे छा न ख़बर पए को खिलाइण वारो मौलवी त पंध करे पहुचंदासीं पर बुज़ुर्ग पाड़े में आयो असांखे ख़बर न पई।
अल्हम्दुलिल्लाह असां खे ज़ियारत तमाम वॾो बुज़ुर्ग हो तमाम माशाअल्लाह पोइ अजीब ॻाल्हि ॿुधाई जी पंजाब जे अंदरि हिकिड़ो बुज़ुर्ग हो चई त साईं ही जाम मसो आहे बंद कमज़ोर आहे महिरबानी करे हलो अली का दुआ घुरो त अल्लाह रहम करे बुज़ुर्ग जो ठीकु आहे सुभाणे मां ईंदुसि बुज़ुर्ग जो नालो शाह दौला हो जॾहिं ॿियो ॾींहुं थियो चई दफ़ा कोडूं गॾु कयो बेलचा गॾु कयो टीकम गॾु कयो चई छो चई गॾु त कयो गॾु करे बुज़ुर्ग छा कयो कोडर खणी उन बंद खे ॾाहिण शुरू कयो छी छा थो करी थी बाबा रब जे में राज़ी आहे न मां बि उन में राज़ी आहियां त न सम्झो जिधर मौला उधर शाह दौला चई रब जेकर इन में राज़ी आहे त मां बि इन में राज़ी आहियां ख़ुदा जी कुदरत अल्लाह ताला उन ॿोड़ खे ठारे छॾी पर मुंहिंजा दोस्तो इहा बि खूबी आहे त माण्हू अल्लाह जे रज़ा में राज़ी रहे हिकु त जेको बि कमु कयो इख़लास सां कयो नंबर ॿी ॻाल्हि जेको बि कमु कयो उन खां पहिरीं दुआ घुरो पर पोइ बि तव्हांजी दुआ ऐं कोशिशि खां पोइ उहो कमु नथो थिए अल्लाह जी रज़ा में राज़ी रहो चाहे मुंहिंजा मौला जंहिंमें तूं राज़ी उन में मां राज़ी पोइ ॾिसो तव्हांजी ज़िंदगी सुकून सां गुज़रे थी अॼु असां माण्हुनि में उमेदूं रखंदा आहियूं मौलाना अशरफ अली थानवी रहमहुल्लाह फरमायो टेंशन फ्री पैकेज तव्हां सदाईं सुचा रहंदो हिकिड़ो कमु कयो चई कहिड़ो चई माण्हुनि में उमेद भलाई जी रखो ई न बसि भलाई जी उमेद सिर्फ़ु अल्लाह में रखो छा थींदो पोइ सुभाणे जेकॾहिं कंहिं मां तकलीफ़ पहुती न तव्हां मूंखे त उमेद ई कान्हे पर जेकर को तव्हां सां भलाई कयो त दिलि ख़ुशि थींदी यार मूंखे उमेद त कान्हे पर पोइ बि शाबस मूंदा भलाई कई माण्हुनि में उमेद न रखो उमेद सिर्फ़ु अल्लाह जी ज़ात में रखंदो इंशाअल्लाह ताला हा व मन यतवक्कल अल्लाह फहुव हस्बुह तो अल्लाह ते भरोसो कयो रब तो फरमाए त मां रब तव्हांजे लाइ काफ़ी हां पोइ जे रब असांजो आहे सभु कुझु पोइ मुंहिंजा दोस्तो तुंहिंजे ऐं मुंहिंजे ख़्वाहिश ऐं मर्ज़ी जे मुताबिक़ थींदो चोथों कमु हर वक़्तु गुनाहनि खां बख़्शिश जी दुआ فقلت استغفروا ربكم انه كان غفارا يرسل السماء عليكم مدرارا ويمددكم باموال وبنين ويجعل لكم جنات ويجعل لكم انهارا الله کا گناہ جی بخشش کر اللہ تجھے مال میں برکت دینदो اللہ تجھے اولاد میں برکت دینदो اللہ تجھے باغن میں برکت دینदो اللہ تجھے نہرن میں برکت دینदो پر پنجے گناہ جی بخشش تا کر مجھے سائیں فرماयो ملزم الاستغفار جعل الله له من كل هم فرجا ومن كل ضيق مخرجا ومن حيث يرزقه لا يحتسب फरमायो त जेको सदाई इस्तिग़फार कंदो अल्लाह उनखे गमन खां छुटकारो ॾींदो अल्लाह उनजे तंगियुनि खे कुशादगियुनि में तब्दील कंदो ऐं अल्लाह उनखे उन जाइ तां रोज़ी ॾींदो जो हुनजो वहमो गुमान तक कोन्हे को सभई चो हिकिड़ो अस्तगफिरुल्लाह ऐसे बेरवार रहमत हिकिड़ो माण्हू अचे बरकत कान्हे का फरमाए त 100 नमाज़ खां पोइ 100 दफ़ा इस्तिग़फार कर ॿ टे ॾींहं खां पोइ मोटिया अचे बरकत कान पई फरमाए त पुट शाख खां वाट खे छिकबो आहे पोइ हाणे उन वाट में पाणी न ईंदो आहे पर जॾहिं उन वाट ते टुका ॾिबा त इहो ईंदड़ पाणी बि रुकिजी वेंदो जॾहिं असां इस्तिग़फार कंदा आहियूं अल्लाह खां पंहिंजे गुनाहनि जी बख़्शिश घुरंदा आहियूं अल्लाह जूं रहमतूं त मुतवजह थींदियूं आहिनि पर असां गुनाह कयूं रहमतुनि खे भॼाए छॾींदा आहियूं ॿुधायो त असां कहिड़ो गुनाह नथा कयूं असांजी अखियूं गुनाहनि में मुब्तला असांजा कन गुनाहनि में मुब्तला असांजी ज़ुबान गुनाहनि में मुब्तला असांजो सीनो बुग़्ज़ सां भरियो पियो आहे असांजी दिलि ग़ैरुल्लाह सां भरी पई आहे असांजे ॿियो त छॾ पर निमाज़ जे सजदे में बि बुरा ख़्याल अड़े जुमे मुदा हीअं कयो निमाज़ पढ़े सजदे में तॾहिं बि इहे ख़्याल पोइ मुंहिंजा दोस्त जॾहिं असांजा चारई पनाह गुनाहनि में चिकन त रहमतूं केॾां अचनि सभई चओ त इंशाअल्लाह तव्हां गुनाहनि खां बख़्शिश घुरंदासीं छा आहे ख़र्च बि कोन्हे को सिर्फ़ु चओ अस्तग़फिरुल्लाह मुंहिंजा मौला गुनाह जो कमु कोन कनि गुनाह छॾियो पेशेमान थियो आईंदा इरादो कयो ईअं न त कुतो खूह में पियो आहे पाणी कढणु ॾींदो अब कुतो खूह मां कढबो पोइ पाणी कढबो त खूह पाक थींदो न गुनाह छॾियो पेशेमान थियो आईंदा इरादो ऐं अज़म थियो हज़रत मौलाना शाह हकीम मोहम्मद अख्तर रहमतुल्लाह अलैहि फरमाईंदा त माज़ीअ खे इस्तिग़फार ऐं तौबा सां साफ़ ऐं पाक ऐं रोशन कयो हाल खे तक़वा सां गुनाहनि खां बची करे रोशन कयो मुस्तक़बिल में इरादो ऐं अज़म कयो त गुनाह जो कमु न करो इंशाअल्लाह माज़ी बि रोशन हाल बि रोशन मुस्तक़बिल बि रोशन थींदो इंशाअल्लाह सब गुनाहनि खां बख़्शिश घुरंदो बि इंशाअल्लाह लफ़्ज़ सोला आहिनि अस्तग़फिरुल्लाह त कचहरी में वेंदा आहियूं हुनजी गिला मुंहिंजा दोस्तो असां फ़रिश्तनि रहमत जे मलाइकनि खे पंहिंजे वेझो अचण में नथा ॾियूं नफ़रतुनि में एॾो मज़ो न आहे जेतिरो मुहबतनि में मज़ो आहे के चवण वारे ॾाढो अजीब जुमिलो इरशाद फरमायो चई त असांखे मुहबत जे लाइ टाइम नथो मिले तव्हांखे नफ़रत जो लाइ केॾांहुं टाइम थो मिले
याद रखो असा के नफरत में मजो अचे पियो पर मोहब्बत जो मजो नफरत जे मजे के वधिक आहे। नफरत जे मजे जो मिसाल ही आहे जेकड़ो मानो खारिज थे ऐं पाण के खने गंदई रत निकरे मजो त अचे थो पर आखिर में फू आहे। पर जेकर उन जे मुकाबले में मोहब्बत जेकर कंडा बि लगंदा न इया जे गुलाब जे गुल के पटजे गुलाब जे गुल के पटबो आहे चार कंडा जरूर लगंदा आहिनि पर आखिर में खुशबू हुंदी आहे। जेको माण्हू मोहब्बत कंदो तकलीफ़ ईंदियूं पर मुंहिंजा दोस्त हमेशा सुकून जे अंदर अब मोहब्बत कंदो कि न कोन कंदो। वो एकड़े छोकरे चयो ॿियनि खे चई त वञण वटि मिठाई जो दॿो पियो आहे जेको अॻ में भॼी पुॻो मिठाई जो दॿो उन ॾे हे दिलि में सोचे पियो ॾिसां त हिन मां केरु थो मुक़ाबिलो खटे। जॾहिं उहे चारई ॿार अॻिते थिया त उन्हनि छा कयो चंबी चंबीअ में ॾिनऊं हथ हथ में ॾिनऊं आराम सां इत्मीनान सां विया मिठाई जो दॿो साम्हूं रखी करे आराम सां खाई छॾियो। मुंहिंजा दोस्तो ईअं मोहब्बत जी फिज़ा खे क़ाइमु नफरतुनि जी फिज़ा खे ख़त्म कयो पोइ ॾिसो त ज़िंदगी में बरकतूं थियनि कोन थियनि। पंजो कमु कहिड़ो कंदो हर वक़्तु बावजूदु रहंदो कोशिश कंदो इंशाअल्लाह ताला। हाणे निमाज़ पढ़ंदासीं न पेशाब था कयूं एहतियात कोन्हे को। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इस्तंजिहु मिनल बाउल फइन आमत अदाबिल क़ब्र में फरमायो त पेशाब जे कतरनि खां बचंदा कयो छो त क़ब्र जो उमूमी तौर जो अज़ाब थींदो आहे वो पेशाब जे कतरनि खां न बचण जे करे थींदो आहे। हे छा कंदो आहे नाली ते वेही करे गोॾनि खां मथे कपिड़ो करे सरियाम पे पेशाब कंदो। बाबा गोॾो घड़ा है कि धारे जे साम्हूं ज़ाहिर करणु नाजायज़ आहे। लअनल्लाहु नाज़िर वल मंज़ूर इलैहि ऐं नंबर ॿी ॻाल्हि त पेशाब खां बाद में पाकाई जो ख्याल कंदा न कंदो त क़ब्र में अज़ाब थींदो। हर माण्हू पंज वक़्त नमाज़ पढ़े इंशाअल्लाह वारी कोशिश करे त बावजूद थी रहे। जेकर को माण्हू बावजूद थी करे सुम्हे ऐं राति जो उनखे मौत अचे त उनखे अल्लाह शहादत जो सवाब अता फरमाए। शहादत जो सवाब मकाम न मकाम शहादत जो वॾो आहे पर शहादत जो सवाब मिलंदो। अब सोदो सस्तो आहे कि न महांगो आहे। सब इरादो कयो इंशाअल्लाह हर वक़्तु बावजूद रहंदासीं। छहों कम पंज वक़्त नमाज जी पाबंदी कयो उन सां गॾो गॾु अल्लाह तौफीक ॾे तहज्जुद पढ़ो इशराक पढ़ो। नमाज रहमतुनि बरकतुनि खे ईअं छिकींदी आहे जीअं चकमक लोह खे छिकींदो। ठीक घर में बरकत काने का नमाज पढ़ंदो ही न दाढ़ी बि न आहे मथो बि न आहे ढकड़ो पाचा भेजनि खां हेठि लॻा पिया आहिनि घर में पर्दो कोन्हे को गुनाहनि जी वठवारो लॻी पई आहे पोइ बरकत मुंहिंजा दोस्त ईअं बरकत कोन्हे। अल्लाह के राज़ी अब राज़ी कंदो इंशाअल्लाह बरकतूं कंहिंजे हथ में अल्लाह जे हथ अल्लाह के राज़ी कंदो त बरकतूं अची वेंदियूं इंशाअल्लाह। हज़रत बिरवा रहमतुल्लाह अलैहि फरमाईंदा हुआ त असां जा कुझु जिरेबन ज़मीन सॼो साल इन ज़मीन मां खाईंदा आहियूं आख़िर में बि अन्न बची पवंदो आहे उहो खपाईंदा आहियूं। इहो छा आहे बरकत आहे। अल्लाह के राज़ी कंदो त पोइ इंशाअल्लाह बरकतूं ई बरकतूं आहिनि। ऐं सतो कमु कहिड़ो अल्लाह ताला तौफ़ीक़ ॾे अल्लाह ताला तौफ़ीक़ ॾे त माण्हू सदको ॾे अब ॾींदो इंशाअल्लाह ताला सदको ॾींदा। सदके जी माना छेलो कोन न आहे असांजे माण्हू जे ज़हन में आहे जेसीं ताईं छेले जो रत न निकिरंदो ते मुसीबत न वेंदी किथे लिखियल आहे। 5 रुपया 10 रुपया 20 रुपया 30 रुपया जेके अल्लाह ताला तोखे तौफ़ीक़ ॾिनी हस्बे ताक़त हस्बे तौफ़ीक़ तूं के गरीब यतीम मिस्कीन मोहताज के वो पैसा ॾींदो रहे इंशाअल्लाह इन सां बरकतूं ई बरकतूं थी। मौलाना अब्दुल सकरवी साहब फरमाईंदा आहिनि त रोज़ानो पाण ते कुझु पैसा मुक़रर कयो उन में नागो न कयो इंशाअल्लाह ताला हिकु ॾींहुं गुरबत ख़त्म अल्लाह से तव्हांखे शाहूकार करे छॾींदो। अब कंदो इंशाअल्लाह ताला। अठों कम बस आखिरी ॻाल्हि अठों कम कहिड़ो आहे त क़ुरान शरीफ़ जी तिलावत कंदो इंशाअल्लाह ताला। सॼी क़ुरान शरीफ़ जी जेके सिखियल न आहे त माण्हू सिखे सिखियल आहे त माण्हू रोज़ानो क़ुरान शरीफ़ जी तिलावत करे ऐं बिलख़ुसूस कुझु वज़ाइफ़ मां तव्हांखे रसे थो चॾियां हर निमाज़ खां पोइ अल्लाह तौफ़ीक़ ॾे अव्वल आख़िर दुरूद शरीफ़ पढ़ी दुरूद शरीफ़ जूं बरकतूं अथव। हज़रत मौलाना अज़ीज़ुर रहमान हज़ारवी साहब हाणे थोरो टाइम बुज़ुर्ग गुज़ारे वियो इस्लामाबाद जलसे जे अंदरि बि हुया आज़ादी मार्च जे अंदरि तमामु वॾो बुज़ुर्ग आहे उन फरमायो त तव्हां कंहिं जाइ ते वुज़ू करे पाक कपिड़ा पाए करे काबतुल्लाह जे मुंहुं करे खुशबू लॻाए करे 500 दफ़ा दुरूद शरीफ़ पढ़ी करे दुआ करो इंशाअल्लाह अल्लाह ताला मसलो हल फरमाए छॾींदो। हिकिड़े साथी लिखियो चई त साईं मूंखे चयो त दुरूद शरीफ़ पढ़ मूंखे हज जी वरी सिक कई अल्लाह ताला मूंखे हज बि नसीब फरमाए। केॾी सुठी ॻाल्हि आहे दुरूद शरीफ़ पढ़ंदो इंशाअल्लाह ताला। त बहरहाल हर नमाज़ खां पोइ अव्वल आख़िर दुरूद शरीफ़ 7 दफ़ा सूरह कुरैश दी इलाफ कुरैश पढ़ी करे दुआ करो इंशाअल्लाह बरकत बरकत अल्लाह जल तौफ़ीक़ ॾे सलातुल हाजात पढ़ी करे ऐं उन खां बाद जे अंदरि दुआ करो
इंशाअल्लाह ताला बरकतूं ही बरकतूं वुजू जे विच वाली दुआ अल्लाहुम्मा फ़िली दंबी व वसली दारी व बारिक ली फ़ी रिज़्क़ी इन जो अजीब बरकतूं हन अल्लाह तौफीक दे फजर जी नमाज के बाद में अल्लाहु लतीफ़ुम बि इबादिही यरज़ुक़ु मन यशाउ व हुवल क़वियुल अज़ीज़ अवल आखिर दुरूद शरीफ पढ़ी करे हाजी इमदादुल्लाह मुहाजिर मक्की रहमतुल्लाह अलैहि फरमायो त तमाम दुआ घुरो इंशाअल्लाह बरकतूं ही बरकतूं अब कदो इंशाअल्लाह ताला अल्लाह ताला का दुआ है अल्लाह ताला सन जिंदगी में बरकतूं अता फरमाए बाबा निकाह बरकतूं जो सबब निकाह चाहे यकुनु फुकरा युगनिहिमुल्लाहु मिन फज़ले जेकर मानो निकाह कदो अल्लाह निकाह जी बरकत से बरकतूं अता फरमाई यो न सोचो त यार पेरी नौकरी पो छोकरी न पेरी छोकरी पो नौकरी तमा शादी कंदो अज खुद बरकतुन जो दरवाजा खुली वेंदा मां मदरसे में एतरन तालिबन के दाखिला दी नजे जेतरन के संभाले सघां हां बा अल्लाह ताला जो हुकुम आए त निकाह कयो त मुजा दोस्तो यो जरे निकाह करे तो यो परेशान न थे अदा खाईंदासी किदा खाराण वाली जात अल्लाह जी पर रब के नाराज न कर रब के नाराज कंदो तो अल्लाह सुख जो सा खण न दींदो मौलाना पीर ज़ुल्फ़िकार नक्शबंदी साहब फरमायो हिकड़े मांडणी वारे मुने खत लिखो चीसी मां हिकड़े दी जे अंदर 12000 रुपया कमाईंदो मांडणी वारो हिकड़े दी में 12000 ऐं उन जे मुकाबले में एकड़ो शख्स जेदी 1.5 लाख पगार गाड़ियों अलग बंगला अलग फ्लैट अलग पर रोए पे ओचगारू नहीं करे चीसी पूरो दुकान है रब के नाराज कंदो बरकत नहीं अब राजी कंदो इंशाअल्लाह ताला अल्लाह ताला जो ये दे जो निकाह इनके बाबरकत फरमाए ऐं अल्लाह ताला से सभी हाजतों जरूरतों पूरी फरमाए अल्लाह से सने घर में बरकत अता फरमाए दुनिया में रहा ईमान इस्लाम ते रहा कुरान ते रहा ऐं जे ते दुनिया में असन जो लाडाणो थे असन जे चपन ते कलमो जारी हो जे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूल لا إله إلا الله الحليم الكريم سبحان الله رب العرش العظيم الحمد لله رب العالمين نسألك موجبات رحمتك وعزائم مغفرتك والغنيمة من كل بر والسلامة من كل إثم اللهم لا تدع لنا ذنبا إلا غفرته ولا هما إلا فرجته ولا دينا إلا قضيته ولا مريضا إلا شفيته ولا حاجة هي لك رضا من حوائج الدنيا والآخرة إلا قضيتها يا أرحم الراحمين ربنا آتنا في الدنيا حسنة وفي الآخرة حسنة وقنا عذاب النار اللهم نبر قلوبنا بالقرآن اللهم زين أخلاقنا بالقرآن اللهم نجنا من النار بالقرآن اللهم أدخلنا في الجنة بالقرآن اللهم اغفر لنا ذنوبنا اللهم اغفر لنا ذنوبنا وإسرافنا في أمرنا وثبت أقدامنا وانصرنا على القوم الكافرين يا الله سالمة رحم وكرم نمام فرما يا الله ساجي پانجي محبت نصیب فرما پانجو تعلق پانجو قرب خاص نصیب فرما الله بارن جو صحبت میں رہی کرے نہ فقط صحبت یافتہ بلکہ اللہ ساجي فیض یافتہ بڑا اے اللہ اسان جو متا رحم و کرم جو معاملو فرما ہے موزی مرض کھاں اس سبنی کے نجات چھٹکارو نصیب فرما ملک پاکستان جو آزاد تھی کرے سک ملیو ہے ان ملک پاکستانی اے اللہ جغرافی نظریاتی سرحد جی حفاظت جی اسان کے توفیق عطا فرما علماء جی حفاظت مدارس جی خانقاہوں جی تبلیغ جماعت جی دعوت جی سیاست جی جہاد جی یا جے تنظیموں باطل فرقن کے خلاف کم کر رہے ہیں اے اللہ انہیں سبنی کے ہمت توفیق عطا فرما اے اللہ پانچ رضا نصیب فرما اے اللہ جے قرضدارن قرض دور فرما بیمارن کی صحت کا عمل عاجلہ مستمر عطا فرما باو اجازت جو کوئی نکاح تھا اے اللہ یہ کہ بابرکت نکاح بنا جی انبیاء کرام پنجے گھر وارن سان گزارے جو صحابہ کرام پنجے گھر وارن سان اہل بیت ऐं नेकर सालिन पंहिंजे घर वारनि सां ज़िंदगी गुज़ारी अल्लाह से इन तरीक़े सां हिननि खे ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फरमा ए अल्लाह नफ़्स शैतान जे शर खां बचा नफ़्स शैतान जे शर खां बचा अल्लाह मसाजिद की हिफाजत फरमा मदारिस की हिफाजत फरमा खानकाहों की हिफाजत फरमा अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व सहबिहि व बारिक वसल्लम।